साइम सदाइम करी मथे सिद्ध सुकार साइम सदाइम मथे करी सिद्ध सुकार दोस्त बिठा दिलदार आलम सब आबाद करी हाँ सही आलम सब आबाद करी सही अॼु मां बदूर सभा सां गॾु हूं मोहब्बत जे सुहिणे काफ़िले में ही मुंहिंजो महबूब सां गॾु मुंहिंजो महबूब भाउ सीनियर साहबी दोस्त अज़ीज़ तमाम महबूब भाइरनि भेनरनि रबड़नि सां गॾु सही अल्लाह पाक करे सदी आबाद सुराए वसदन में हुजो हाज़े मोहब्बत जो काफ़िलो हिते ई सही पुरलो तो हवाउनि में कंडियारी जी में पिया हलूं कंडियारी में पिया हलूं हाँ पिया हलो ऐं मथां ममताज़ मौलाई ऐं सही मुंहिंजे घर फ़ाइज़ा अली वाले कहिड़ी आहे फ़ाइज़ा अली साईं ममताज़ मौलाई हाँ मोहन कुमार आहे भाटिया साईं नमस्कार साईं सत्यू अवी वञो हाँ साईं वाह वाह अॼु त साईं वाह जो इहो पंहिंजो ॿुधाइनि पिया ॿियो इहो त सुठो आहे माशाअल्लाह साईं जबरदस्त अल्लाह ख़ुशि रखेव समूरे दोस्तनि खे साईं हाँ समूरे दोस्तनि खे आए हाय सरचू अभी वञो त वञो अलाए हे चिपुन सां तव्हां भले वञो पर मुंहिंजो पे चिपुन ये माना हिन जी दिलि जी ॻाल्हि अथव मोहम्मद से दिलि जी ॻाल्हि अथव साईं चिपुनल सां साईं हाय हाय सदके वाह माशाअल्लाह वञोड़ी अल्लाह ॾिसो केॾो सुहिणो आवाज़ रिदम में ऐं धुन बि ॾाढी भली आहे हा जी मोहन साईं महिरबानी मोहन असांजो तमामु प्यारो दोस्त ऐं यादि पियो करे मालिक करे ख़ुशि हुजो इहे मोहबतूं तव्हांजूं साईं हाय हाय मोहन साईं आहे ऐं साईं या अली मदद चवे थो मोहन वॾा पीर मौला अली मदद अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम ऐं नमस्ते साईं खमीसा मरीब आहे साईं हाँ खमीसो मरीब आहे ऐं सरदार मक़सूद नारे जो बि अथव माशाअल्लाह हा कुझु हिन में पिया ॾिसूं कुझु हिन में बि ॾिसूं पिया हा हिन में हलनि पिया ऐं हू त अञा तो खोलियो कोन्हे उन में मुर्गे जे खोली थो त ॿिया राति खुलियो था वञनि मोहब्बत जा रात अल्लाह ख़ुशि रखे थी सभिनि दोस्तनि खे वाह 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 ऐं राजा भाई किथे डॉक्टर राजा भाई साईं वाह वाह महिरबानी राजा साईं ख़ुशि आहियो छा चङा भला ऐं सर सलाम नमस्ते जी नमस्ते साईं राजा सलाम डॉक्टर वालेकुम सलाम तो वाह 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 डॉक्टर राजकुमार राजा साईं ॿुधिजो खमीसा मरी साईं महिरबानी अस्सलाम वालेकुम क्या हाल है महिरबानी खमीसा भाउ महिरबानी ऐं नरेश कुमार वाह वाह नरेश कुमार दिलू पे मोकिले चटो मोहम्मद उर्स खे असांजे तरफ़ां गिफ्ट आहिनि साईं हा नरेश कुमार महराज नरेश कुमार साईं महिरबानी साईं महिरबानी दिलि लॻे थी महराज साईं मुस्तफ़ा जी बि असांजी बि तव्हांजी बि समूरे साईं मुस्तफ़ा ज़रूरु अल्लाह जी महिरबानी हाणे 26 रोज़ो ऐं रोज़ा बि हाणे अची वञी रहिया आहिनि भलारो महीनो मोहन कुमार भाटिया चए थो महिरबानी साईं महिरबानी अल्लाह ख़ुशि रखंदव मोहन साईं जुल्फकार अली शर साहब आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जो मोहम्मद उर्स साहब खे सलाम चयो नूर मोहम्मद शरूर उर्फ नूरू हाँ सलाम वो भी चवना साईं वालेकुम सलाम साईं नूर मोहम्मद साईं वालेकुम सलाम जा भा ड्यूटी ता अची विया आहियो हुते साईं वालेकुम सलाम ऐं शाहज़ेब बाबा आहे शाहज़ेब निसार वसार हां माशाअल्लाह शाहज़ेब जा बाबा जानी मौला करे ख़ुशि शाहज़ेब के सलाम निसार साहब के सलाम हाँ बाबा पंहिंजो पुट चाचा उर्स सलाम पियो चवंदव ऐं मुंहिंजो बि बाबा अदब सां सलाम तव्हांखे बि बेटा ऐं निसार साहब खे सलाम इन दुआउनि सां त रब करीम करे जिते बि वसो पिया रब करीम तव्हांखे आबाद रखे शफ़ीक वसाण साहब चए थो नईम साहब अकरम साहब ऐं निसार साहब खे सलाम वालेकुम सलाम शफ़ीक साहब साईं शफ़ीक वसाण साहब बि पोइ ख़ासि ख़ासि रईस गुलाम नबी आलमानी साहब बि अथई ठक सलाम अलैकुम साईं बिस्मिल्लाह इन दिलि सां सदके वञासीं आलमानी साहब रब कंदो आबाद हूंदो ऐं जोड़ी सलामत हुजे नूर मोहम्मद शरद हुजे वालेकुम सलाम महबूब इंसान रब ख़ैर करे नूर मोहम्मद महबूब माण्हू आहे हां जी हाजी अब्दुल रज़ाक वसाण साहब बि अथव हां जी माशाअल्लाह सदके वञा अल्लाह ख़ुशि रखे साईं ऐं एडवोकेट अथव मोहम्मद सलीम कुंबर भा मुंहिंजो महबूब हाय हाय
हाणे मोहम्मद सलीम अची वियो से हाणे हाँ, घर जा भाती हाँ भाई घर जा भाती है पोइ चवे को तो हलो 360 ते उन सां कचहरी बि कयूं वञी पोइ कचहरा बि थी न नंढा वॾा सही ऐं पंहिंजो हलो पर हाणे अवेस भाई बि अची वियो अथई अवेस भाई वालेकुम सलाम ऐं एडवोकेट सलीम साईं महिरबानी हा सही जाम साईं हाओ हाओ जाम सही इहो पंहिंजो अॼु चांहि बि गुड़ वारी प्यारी आहे मूंखे मोहम्मद उर्स साईं ऐं हुन सां गॾोगॾु इहो चीगम बि अची विया आहिनि साईं हा चीगम बि अची विया आहिनि ऐं पाण लाइ वरी फोटरा घुरायासीं हाँ लौंग फोटरा थालीअ में आऊं खणियो पई साईं अचां। खाओ तो लाडल मुंहिंजे अॻ में आऊं नचंदी अचां रिज़वान ओए ओए साईं रिज़वान साईं ख़ासि करे साहिब महिरबानी ऐं एडवोकेट मोहम्मद सलीम मोहम्मद कासिम कुंबर साहब सलाम थो चए वालेकुम सलाम साईं वालेकुम सलाम ॼाम गुलाम कादिर उनड़ बि अथव माशाल्लाह साईं जाम हाँ, सही। बिल्कुल हा सही सागर जो अब्दुल सतार ईदी साईं हाँ, साईं, सदके वञा अल्लाह ख़ुशि रखे इंसाफ़ अली बबन साईं महिरबानी इंसाफ़ साईं हा सदके वञा मुंहिंजे महबूब जो दोस्त आहे मिटु आहे अज़ीज़ आहे हा साईं इंसाफ़ साहब ख़ुशि हुयो चाक चङा भला ऐं ॿियो साईं रज़ाक ख़ासकिली साहब बि चए थो उर्स भाउ खे मुबारक हुजनि अॻु में ईद जूं खैर मुबारक साईं खैर मुबारक एडवांस मुबारक साईं हाँ। हाँ ऐं जाम गुलाम कादिर उनर साहब चए थो सदके वञा साईं नवाब जाम गुलाम कादिर उनर नवाब साहब महिरबानी अलाह ख़ुशि रखे साईं दिलनि जो नवाब अथव हाँ ऐं मनोज फिचवाणी बि अथव हाँ हा साईं मनोज फिचवाणी उहो मोहबतूं क़ाइम हुजनि रईस गुलाम नबी आलमाणी साहब चए थो सदाई मोहबतूं क़ाइम हुजनि साईं फ़ाइज़ा छा थी चए मोहम्मद उर्स तव्हां वांगुरु ई थी चए चए थी ॾाही न चवां ॾाहियूं ॾुख ॾिसनि वाह वाह ॿुधो साईं वाह वाह रियाज़ अली महिरबानी भाउ ऐं रईस गुलाम नबी आलमाणी साहब ऐं मुंहिंजो पुटु महबूब बाबा जानी जो शाह बि शकील वसाण बि अथव माशाल्लाह भाई माशाल्लाह अल्लाह कुछ रखे अल्लाह पाक कुछ रखे अवेश तो कहाँ घूम रहे हो हमें तो लिपटी नहीं है उस भाई को बोलो अवेश जमा से हाँ सही है ये बंदा अवेश खाना ही नहीं खिलाता है तो यार हाँ ना नहीं खिला रहा ये नहीं हाँ भाई अवेश भाई दावत नहीं खिला रहे हो पहले इफ्तारी कराओ हाँ ना इफ्तारी कराओ पहले इफ्तारी बोलते कराओ, थे, आओ, रोजा आओ, खुलवाओ। हाँ। बिरयानी भी खिलाओ भाई हाँ बिरयानी भी खिलाओ अभी तो पता नहीं क्या मेहरबानी अल्लाह पाक सदा आबाद हो जो खुश जो मेहरबानी सही मेहरबानी मेहरबानी वालेकुम सलाम मुझो पेच पुनः लगा नहीं मुंहिंजो अवेश भाई अब ये बात सुनो और मीर जुल्फकार अली कलवड़ साहब कह रहे गोठ हुसैन कलवड़ सिराई तलको पुनवाकल जिलो सखर तव्हां सां मोहबत कंदड़ माण्हू अथव मता तव्हां सम्झो साईं माशाल्लाह ऐं फातिमा सिकंदर माशाल्लाह अकील साहब एंड मोहम्मद उर्स वेलकम साईं बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह मौला खुश रखे अल्लाह आबाद रखे हाणे आबाद रखे अल्लाह खुश रखे सही हाँ ऐं अकील भाई भी अथव अकील नाले भाई अथव रियाज़ भी अथव अवेश भाई भी अथव हाँ जी अवेश कहाँ छिप गया पता नहीं भाई अवेश भाई ये नहीं, छुपा खाना नहीं। खा रहे तेरा कहाँ ये छिपो तो आ जाओ मीर पुकार भाई अभी खाना खिलाते हैं अभी तो ये 2 जगह से इफ्तार करके आया है। ऐसे ही खिलाओगे तो कैसे होगा ऐसे नहीं हाँ पर ये कह रहा है कि भाई प्रोग्राम बना के बोलो और फिर हम हाँ फिर आएंगे डॉक्टर ऐसे। नरसिंह को भी लेके हाँ चलेंगे। डॉक्टर नरसिंह को भी लेके आएंगे है ना हाँ इसका भी 3-4 लेके आएंगे तेरा पता तो चले ॾिसो सही ही दोस्त जो ॾिसण आई है त कहिड़ो ॾाढो तो पर ये हुजत हुआ हाँ भई हा हाँ भाई बिल्कुल अल्लाह कुछ रखे विकास भाई महिरबानी पुट कनालन ठीक है विकास भाई मोहम्मद नवाज शर है विकास बाबा जानी ऐं वारे भाइटनि खे सलाम चइजो ऐं अवेश भाई ऐं रमेश भाई हाँ नहीं रमेश भी सलाम भेजो नमस्ते ऐं ओहो सुलेमान कीरियो भाई हाँ नहीं सुलेमान घोटरा ला कदो ख़ुशि हूंदो रब्बुल आलमीन कदो आबाद हूंदो पंहिंजे बचड़नि सां गॾु घर वारनि सां पाड़े वारनि सां गॾु पंहिंजे ॻोठ वारनि पंहिंजे शहर वारनि सां गॾु ऐं
डॉक्टर नरसिंह जो संगत भगत भागचंद लाखाणी, रमेश कुमार लाखाणी, संजय कुमार, नारू लोहार ऐं ॿी संगत नवाबाद मां नमस्ते जी नमस्ते साईं। डॉक्टर एॾा निकितो या हा डॉक्टर साहब हींअर मूं चयोमांसि बि त मुंहिंजो भाउ ईंदो ॾे सो अच्छा भगत भागचंद खे साईं नमस्कार चइजो अदब सां। डॉक्टर नरसिंह साहब ऐं लाखाणी साहब, रमेश कुमार लाखाणी, संजय कुमार ऐं नारू लोहार भाउ खे बि सलाम चइजो। ऐं मोहब्बतनि जा इहे असुल मणे। ये तो कल आ जाओ मीरपुर खास हाँ आवेश है तो इसको बताना कि मेरे भाई को देखा ना। हाँ और ये ॿिया कहिड़ा दोस्तनि दिलूं पिया मोकिली न, रमेश कुमार आहे दिलूं पियो मोकिले साईं। ऐं बागी थई में अथव, माशाल्लाह साईं हा भाई बागी थई में बि हमज़ अली जमाली बसि बराट पियो करे। हमज़ अली बाबा वेठा आहियूं। हाँ नहीं हा पाण खे छॾे हले वियो प्रेस क्लब पत को 16 कोड कई लाइटूं वाइटूं हड़ पई भरी। हाँ ना हा हिनखे बड़ा के छिरकारा पर जल्दी हली वियो न। हाँ, सही इहा पियो ॻाल्हि आहे। असांखे वरी 2-3 मिंट लॻा। हाँ हाजी पीर बख़्श आई, पोइ वरी हाजी परदेसी, वरी अला बख़्श भाउ ॾे आई, वरी ॿ कई पोइ सही थियो। ऐं मामू बि अथव नवाज़ साहब, माशाल्लाह नवाज़ कुंबर साहब अथव। माशाल्लाह साईं माशाल्लाह उहा गाॾी में लही विया इहे चाहे चटा हूंदा अथई। सलेमान कीरियो साहब महिरबानी चए थो भाउ उर्स खे असुल भाकुर पाए सलाम साईं, भाकुर पाए अचो वटि भाकुर पाए अदा भाकुर पाए सलाम क़बूल थी वियो ऐं क़बूल थी वियो साईं। ऐं सलेमान कीरियो साहब वाह वाह थी वई ऐं रियाज़ उमराणी भाई चए थो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम। ऐं मुंहिंजो महबूब अवामी दिलनि ते राज कंदड़ मुबारक महर साहब बताई हाँ नहीं माशाल्लाह माशाल्लाह साईं मुबारक सदके वजह साईं ऐं नौकर हाँ साईं हाँ साईं मुबारक अल्लाह ऐं रसूल करे सदाईं आबाद हुजे। कलंगी वारे जी दुआउनि में हुजे या निवड़त नाज़ असांखे असुल मुरीद करे छॾियो। हाँ साईं मौला पाक अहिड़नि ॾिसो ही जेके न माण्हू इहो विरसो सिंध जा सपूत पुट ईंदे चवनि या वेंदे चवनि वेह छॾे सारो ॾे अङण अचिजे उन्हनि जे कुर्बान वञा साईं न भाइर न भेनर न अॿड़नि था जेके हींअर मोहबत जे काफ़िले में जुड़ियल आहिनि। अल्लाह पाक सभिनी ते रहमतूं नाज़िल फरमाए। गुलाम मोहम्मद वसाण साहब आहे चए थो हंसते रहोगे तो ये दुनिया साथ देगी वरना आंसू को तो आंख अल्लाह भी जगह नहीं देती तड़म करके निकल आता है। सही वे सारी ॻाल्हि कई आहे भाउ गुलाम मुस्तफा हाँ बिल्कुल गुलाम मोहम्मद हा गुलाम मोहम्मद गुलाम मुस्तफा फारूकी बि अथव। हाँ गुलाम मुस्तफा फारूक जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। हाँ जी वालेकुम सलाम चए थो मुंहिंजो वरी लेख लखन साहब लखन साहब हाँ साईं लखन ईअं साहब। हाँ साईं चए थो मुंहिंजो वेस उहो आहे ई कोन्हे मुंहिंजे पैसे वैसे जी मूंखे अथव कोन ही मोहबत अथव न साईं। मोहब्बत मुबारक महर साहब मौला करे ख़ुशि जो। इम्तियाज़ अली वसाण साहब बि अथव। मेहरबानी साईं मेहरबानी चए थो किथे पिया वसो साईं इते ई तव्हांजी बादशाही बि इम्तियाज़ साहब ऐं वालेकुम सलाम माइट साईं बिस्मिल्लाह आयो मौला पाक सलामत रखे। रईस गुलाम नबी आलमानी साहब चए थो गुलाब जी आसुल टिड़ंदा ऐं बहकंदा ऐं चहकंदा रहो। हाँ साईं आमीन हा साईं महिरबानी आलमानी साहब मां महबूब इंसान था कुर्बान वञा। मुकेश कुमार गुलाम अहमद जीएम इहो छा थींदो मुकेश कुमार ऐं जीएम जनरल मैनेजर। हाणे हिकिड़ी अंग्रेज़ी असांखे अचे कान ॿियो हणियो छॾियो तव्हां सां एॾी भोग था कयूं दिलि में न कजो सही हा भोग तव्हां सां भोग। सो सांवल सागर बि आहे गुलाम मुस्तफ़ा ऐं ज़फ़रुल्लाह साहब बि आहे। वालेकुम सलाम ज़फ़रुल्लाह साहब मौला पाक करे ख़ुशी ॾियो ज़फ़रुल्लाह साहब मोहबतूं ज़फ़रुल्लाह साहब अलाह ऐं रसूल करे सदाईं आबाद सुराह ऐं वसंदनि में हुजो ऐं मोहबतुनि में जो ख़ासि केली कमाल खान अथव ख़ासि केली मुंहिंजो महबूब चए थो माशाल्लाह चाचा साईं सलाम। वालेकुम सलाम साईं वालेकुम सलाम। सुनील बचाणी जो ज़िक्र बि कयो उहो बि आहे माशाल्लाह जो माशाल्लाह सुनील बचाणी हा उहो होॾां हींअर मुंहिंजे ख़्याल में ॿाहिरि रहियो ईअं न चए थो याली डॉक्टर साहब वारा साईं डॉक्टर शीतल अच्छा वो दुबई दुबई तो हुआ ना ईअं साईं वो दुबई रहंदो आहे सिंगर आहे दुबई रहंदो आहे सुनील न हू विनोद आहे न अच्छा जी विनोद ही त माशाल्लाह बैंक में वञा थो हा हाँ सही हाँ ही बैंक में लॻल आहिनि मौला करे ख़ुशि जो सभई अखियुनि जो ठार आहिनि साईं। ख़ासि केली साईं महिरबानी कमाल खान सुनील बचाणी साहब ऐं ख़ासि केली कमाल सां गॾु रियाज़ उमराणी चए थो अल्लाह पाक आपकी जिंदगी में इतनी खुशियां और कामयाबियां लिख दे कि हर दिन आपके चेहरे पर मुस्कुराहट और दिल में सुकून हो। आमीन 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 बाबा जिते रियाज़ सही खरीद जा मुल्लो थी वियो भाउ थी वियो हाँ साईं महिरबानी मुला बि ॿाहिरि आहिनि पंहिंजा हाँ अलाह जो ज़िक्र फ़िक्र बिरहमान जेके आहिनि साईं पंडित न इहे इहे अलाह खे राज़ी करण वारा आहिनि सब अल्लाह के राज़ी इन ननी जे सदके था इंसानियत ज़ात अल्लाह के राज़ी करण वारी ओए सदके वञे अॼु सही
ॿिनि जॻहियुनि तां रोज़ो खोले आयो। अलाह करे इहो ख़ुशि हुजे यार बा। सो कमाल खान बि आहे। नवाज़ कुंबर चए थो मामा उर्स खे सफ़ा निंड बीठी अदा किथे ही रुगो ठगी मूंसां ई तव्हां कंदो आहे पोइ वरी हलियो वेंदो आहे। सो अॼु त किथे अॼु वरी नयूं साहब आयो अॼु अकरम साहब भादो ॿ टे जॻहियुनि ते कुझु किथे ॾुख सुख में गॾु बिल्कुलु बिल्कुलु मुस्तफ़ा शर ॾे बि वियासीं कंहिं कम सां कचरड़ी करण। सो इहा ॻाल्हि हुई तो निंड न आहे सही मोहबत ने काफ़िले निंड थे कुर्बान तॾहिं मञास त ही आहे खान कुर्बान इन मोहम्मद उर्स शायरी थी वेंदी बिल्कुलु सही पोइ मामू भाणे तो भाणे जो भाणे जो शायदि निंड में पाण पोइ शायरी ख़ुदा ख़बर आहे। हाँ सही इहो ॿुधो अथई नवाज़ साहिब जवाबु ॾिजो भाउ उर्स चए थो त पोइ असांखे पंधु परे आई कोन्हे अयाज़ लिगारी अवेस भाई चए थो त हम आपकी राहें देख रहे हैं जब भी आए। ऐं हमज़ो चए थो असुल डन लॻी पई आहे हेॾा वेठो आहियां सजाद टाउन में हमज़ो थो चएसि हमज़ो अली जान जमाली। ऐं जावेद वसाणी चए थो सलाम साईं भाउ उर्स खे वालेकुम सलाम साईं। ऐं फैज़ान सूमरो साहिब चए थो माशाअल्लाह साईं सदाई आबाद सदके रब करे आबाद हुजो साईं भला रे। ट्रैक में ॾिनव पंहिंजो नवाज़ पोइ भला लॻे इहो तव्हां बि खट ते खैर तुरा बि पढ़ी आया हूंदव हाणे कुझु वरी बचल शरबत पीतो हूंदुसि मूंखे त पियण कोन था ॾियनि त घटि पी। ऐं ॿिनि जॻहियुनि ते ॿ इफ़्तार ॿ थी हाजी परदेसी पुट सैफुल्ला थी आयो साईं मंगसी थी आयो ओॾे साईं घनश्याम खत्री चए थो राम राम नमस्ते सलाम। वालेकुम सलाम हाज़िर घनश्याम भाउ महिरबानी अल्लाह साईं ख़ुशि रखे चए थो ज़बरदस्त ख़ासि के कमाल खान चए थो चाचा अज़हर नहीं है आपके साथ यार अज़हर अॼु वरी छा थियो जो आयो कोन्हे हिते फैज़ान रियाज़ ट्रैक पियो ॾिनव नवाज़ साहिब ट्रैक पियो हुजे ट्रैक बाक़ी दिलनि सां ही जेके ही मोकिलिया गुलाम मोहम्मद वसाण मोकिलियो अथव गुलाम मोहम्मद जो जेको गुलाम असीं उन जा गुलाम सदके वजह चए थो जो करते हैं मोहब्बत वो कभी साया नहीं वो कभी सताया नहीं करते देते हैं जान मगर आजमाया नहीं करते। अवेश भाई आप पे मैं कह रहा हूँ ये गुलाम अहमद भाई कह रहा है बाकी समझ जाओ में ये भी सुन रहा है समझ जाओ भाई। हाँ ये शायरी किस चीज के लिए आप समझ जाओ यार वो उस्ताद ही मना मानी से खानी तो अवेश भाई ये रोटी खाएगा लेकिन भाभी क्या होगी अब तो शादी होगी माशाल्लाह तो इंशाल्लाह। नवाज भाई कह रहे हैं वाह वाह कोई तो सफा भला भाग सही वाह वाह अरे नवाज़ भाई अगर सच्ची आप मना खट ते विथ पान ये रही साई लिखियो है जो करते हैं मोहब्बत वो कभी सताया नहीं करते देते हैं जान मगर आजमाया नहीं करते हर हाल में रखते हैं मोहब्बत का भरम किसी के कहने पर छोड़ जाया नहीं करते किसी के कहने पर किसी के कहने सही गुलाम मोहम्मद वसाण में लिखे हुए एक बार जो कर लेते हैं वादा आने का शोलों पे चल के आ जाते हैं वो माना छोलो माना छो तो छोलो यो माना डीजल महंगो आहे तंहिंजे करे सुभाणे 5-10 हज़ार जो पेट्रोल विझाए अवेश वटि पहुचो पूरो रोज़ो खोलियो गुलाम मोहम्मद ॻाल्हि सही थो करे वो गुलाम मोहम्मद वसाण सही अवेश भाई सुन रहे हो और अमजद भाई भी है ओए होए कराची से अमजद भाई जुल्फकार खासकेली साहब आहे अमजद भाई भाई नवाज़ ऐं कैलाश डमाणी नवाज़ कुंबर मामा दे वेठो आहे महबूब ताज मंगलियो साहब ठक सलाह लेको हां ताज साहब बिस्मिल्लाह सदके वजा नजर रिंद साहब आहे ऐं ताज साईं ही तो मोहब्बतन जो ताज तू मिली इंदो करी ने खिपरो केडी मिल वनी ताज सां ताज मंगलियो केर सदाए सही ताज मंगलियो केडी मिल हलियो वने मानो जफरुल्लाह चो तो डाडा साईं संगत को झोल की तरफ मोड़ दो और कभी आओ तो अवेश नहीं तो हम हमारे पास कुछ खा के जाओ। अच्छा सही वधीक मुंह चई छॾियो आहे ज़फरुल्लाह भा मुंह चई छॾियो आहे सही। अवेश भाई देखो दूसरे दोस्त कह रहे हैं ताज साईं चए थो त मुंहिंजूं त 17 दिलूं तव्हां था
माशाल्लाह पर माशाल्लाह 32 खपनि सही महिरबानी महिरबानी साईं तव्हां जेके चवंदी असांखे 32 दिलूं खपनि ऐं अमजद भाई भी है और अमजद के साथ हाँ हमारा मुन्ना भी है। सलाम बेटा कैसे हो खैर खैरियत आफियत अमजद भाई कैसे हो अल्लाह पाक आपके रिज़्क़ में बरकत डाले बड़ी मेहरबानी और कैलाश डमाणी बि अथव हाँ हा साईं ॾिसो बसि दोस्तनि जी वसल भरियूं आहिनि खपनि दोस्त हाँ? आसिफ अली थईम बि अथव चए थो तव्हांखे ॾिसूं पिया ऐं तव्हां सां कचहरी ॿुधण ऐं ॾिसण ॾाढो मज़ो ॾींदी आमीन आसिफ आमीन थईम हाँ साईं मेहरबानी आसिफ अल्लाह ख़ुशि मेहरबानी रखे रब्बुल आलमीन करे ख़ुशि जो मेहरबानी ये मोहब्बतूं तव्हांजूं नज़र रिंद साहिब आसिफ थईम साहिब लिकेश कुमार वालेकुम सलाम नमस्ते जी नमस्ते भगवान तव्हांखे ख़ुशि रखे मालिक हक़ीक़त तव्हांखे आबाद रखे साईं ख़ुशि हुजो सदा आबाद हुजो मोहम्मद उर्स सलाम चइजो वालेकुम सलाम साईं वालेकुम सलाम हाजी, डॉक्टर साहब ना हा साईं डॉक्टर वेठो आहे भागचंद बि वेठो आहे ऐं डॉक्टर लुकेश कुमार बि अथव लकेश कुमार डॉक्टर लकेश कुमार हाँ ये स्टाफ पंहिंजा न नवाज़ ओॾई आहे मामू ओॾे आहिनि था हाँ साईं पोइ इएं न जो सुभाणे वञी ठका कयो रोज़ अथव हाणे तव्हां रोज़ा ख़रीदा रखो पिया इन करे देवन कुमार पूनड़ बा जी नमस्ते हाँ साईं हा साईं नज़र रिंद साहिब चए थो मुंहिंजूं दिलूं कुर्बान मेहरबानी ॿ दिलूं मोकिलियो अथव ॿ जहिड़ा लाइ वाह वाह साईं मेहरबानी मेहरबानी कुर्ब कुर्ब थोड़ा पुराणो चए थो परस्तार आहियां साईं महिरबानी गुलाम अली साईं महिरबानी नवाज़ जान रिंद साहिब ऐं इरफान अली चए थो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम साईं साईं अव्हां जा पुराणा परस्तार आहियूं माशाल्लाह साईं वाह वाह साईं ये तो मां खादिम तव्हांजी मोहब्बतन जो हाँ साईं इरफान अली भाई मैं खादिम आपकी मोहब्बतों का अल्लाह पाक आपको खुश रखे अल्लाह पाक तव्हांखे खुश रखे आबाद रखे फैजान वसाण बाबा जानी मुंहिंजा नंढड़ा भाईटनि खे सलाम साईं हा साईं अल्लाह खुश रखे साईं ओए ओए नैयर हुसैन मरी साहब साईं मां गुलाम अल्लाह पाक साईं तव्हांखे खुश रखे आबाद रखे गम हसनैन खां सवा ॿियो को गम न ॾे नैयर साईं इहा वॾी महिरबानी गुलाम मोहम्मद लिखियो आहे वरी वसाण मेहरबानी हाय हाय ये तो वरी भले लिखो सदके लिखो लिखो लो ये सदा दुआऊं आहिनि साईं हाँ साईं ही जेको समुंड आहे ही जेको दरिया आहे मोहब्बतुनि जो असुल असांजे सांढे रखण जहिड़ो मोहम्मद हयात वसाण पे चवंदो ठक सड़ा हले कऊं सी वालेकुम सलाम साईं वालेकुम सलाम हार खिलियो ख़बर छा लाइ हयात बा माना मोहम्मद हाणे त उहो मुंहिंजो माइट आहे उहो कोन कंदो न अज़ीज़ आहे मुंहिंजा अज़ीज़ सभु आहियो दोस्त जेके अज़हर बि अची वियो हाँ साईं हा कमाल पुछो पिए जी अज़हर अरे किथे अगर ये पूछो बिल्कुल सही वेठा आहियूं हा वेठा आहियूं इहो अज़हर पाण त अनवर जो ई होटल छॾींदा आहियूं हाँ साईं अनवर सुपर मदीना शाहज़े बसर सां शाहज़े हाँ उते वेठा आहियूं हा चांहि जो अची अधु कोप हलियो, प्यारो हलियो, जो सही अज़हर- हा भाई मोकल मिले हलियो ऐं मूंखे वरी इशारा थो ॾिनो अथई अज़हर भाउ मोहम्मद यादि हा मूंखे वरी इशारा पियो ॾे त नई मसाब वटि वेठा हुआसीं नई भाउ कचहरी पे जॾहिं हाणे हलूं देरि पई थिए मुंहिंजे न हाणे हीअ ज़ाहिरा मूंखे चई नमाज़ हूअ पढ़ी थो खैरनि सां पर हाणे चई त ॿियो ॿी वरी जेका मोहब्बतुनि वारियूं नमाज़ न जेके सही हाँ साईं उहे पढ़णियूं आहिनि न सोची हलो हलो सही खैरनि सां सो आयासीं हिते अलाह करे ख़ुशि हुजे सभई हाणे वधीक पोइ वरी इशारो वरी ॿिए तरफ़ आहे ॾिसो इशारा बि केॾे हल बदर मुनीर साहिब आहे मौला पंजतन पाक जे सदके तव्हांखे आबाद रखे हेड मास्टर साहिब हाँ साईं हा कंजारी हायर सेकेंडरी स्कूल जो सही प्रिंसिपल आहे पंहिंजो दोस्त बि अथव भलो मेहरबानी वॾो हा अलाह वारो माण्हू अथव साईं सचो ऐं खरो माण्हू ही सजाद वारो कमु हो न चयोमांसि वाह वाह जबरदस्त करे छॾी पंहिंजो निमाईंदो सजादो सजा सजा शहरा उन लाइ चयोमांसि मुंहिंजो साईं हिनजी ज़िंदगी जी तइलीम जा 2 साल विया हलिया अॻु में ई मज़दूरीअ में ग़रीब माण्हू हर को बाबा पेट जी करे पियो त ही वाहिद माण्हू आहे मीर कुंभर साहिब पंहिंजो जेको दोस्त आहे मिट आहे कोन कयो कंहिंखे मयार कान्हे कंहिं कम दुनिया थींदा पर बदर मुनीर साहिब हो मेहरबानी मेहरबानी हा साईं मीरपुर ख़ास में कराईंदी तक़रीबन 5 साल या 6 साल अवां जा लाइव ॾिसंदो पियो अचां माशाल्लाह साईं माशाल्लाह इरफान भाउ महिरबानियूं आहिनि तव्हांजो इहे तव्हांजो वॾमाण पीउ आहे तव्हांजो इहो प्यार आहे मोहम्मद हयात ऐं गुलाम अली जो ही तव्हांजो इरफान भाउ लख थोरा अयाद अहमद लिगारी चए थो माना के तेरे बाद के हाणे हिज वरी मूंखां भाए थो डॉक्टर नर्सी हुजे या ॿुधा कर पर हाणे ॻाल्हि आहे हीअ हाँ माना कि तेरी दीद के काबिल नहीं हूं मैं तो मेरा शौकिया इंतजार तो देख वाह वाह माना कि तेरे दीद के काबिल नहीं मैं हूं मैं तू मेरा
शौक खे इंतजार तो देख अया साहब वाह वाह हाँ सही मेहरबानी दे गुलाम अली साईं मेहरबानी मोहम्मद खान शर्ब गॾु आहे कुंडरीअ खां माशाल्लाह साईं माशाल्लाह यार कुंडरी तूं केॾी महिल वञी त मूंखे वठी वञ माशाल्लाह कुंडरी सिंध समूरी सोहारी ऐं कुर्बान इन सिंध तां ऐं तव्हां दोस्तनि भाइरनि भेनरनि अॿड़नि था त कुंडरीअ में तव्हां त माशाल्लाह हुई तव्हांजो एग्रीकल्चर सां ताल्लुक त उहो उन हिसाब सां माना सॼो सिस्टम जेको आहे माना मिर्च जेका आहे मंडी ॾिसो केॾी वॾी भलोड़ लॻंदी आहे कुंडरी में जबरदस्त है एशिया में सब खां वॾी मंडी माना मिर्चनि असां पंहिंजे रूहनि सां ईअं हाँ चवंदा साईं बिल्कुल नवाज़ चए थो ॾाढा साईं वाकई मुबारक मेहर साहब ग्रेट पर्सनैलिटी वारो ऐं सुठो इंसान आहे जेको हमेशा ग़रीबनि ऐं मिसकीननि जे कम ईंदड़ शख़्सियत आहे माशाल्लाह साईं वाह नवाज़ मामा नवाज़ थो चवंदो मामा नवाज़ कुबर साहब चए थो उस्ताद पैगंबरी पेशे सां वापसि आहे चए थो भली सॼी सिंध सॼो जहान भलो मोहबत कंदड़ भला पर मुबारक साहब भलो साईं पर्सनैलिटी हिकिड़ो इज़त ॾियण वारो माण्हू ऐं खिली खिकारण वारो माण्हू त वाह वाह ईअं साईं मामा जी साईं कचहरी लॻी पई आहे साईं पर तूं सही ख़ुदा ॾिनो काछाई बि सलाम पियो चवंदो वालेकुम सलाम साईं ख़ुदा ॾिनो वालेकुम सलाम हा हे चए थो ग्रेट आहे साईं नवाज़ साहब चए थो महिरबानी साईं आसिफ चए थो त अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे गुलाम अहमद चए थो मनपसंद शख्स अगर साथ हो तो दुनिया में किसी और चीज की हसरत नहीं रहती वाह साईं अॼु वसाण फॉर्म में आहे ईअं ने बाबा गुलाम अहमद साईं अॼु साईं फॉर्म में आहे बिल्कुल हिकिड़ी ॻाल्हि आहे इहा जेका हसरत जेका आहे न इंसान खे हुजे ऐं साईं दाद वसाण वधो भाइटियो आहे साईं बख़्श जो फ़कीर साईं बख़्श कामरेट जो सांगड़ हा बिल्कुल जो ठक सलाह अलैकुम अचो त मेज़बान होटल जी चांहि पियूं माशाल्लाह साईं बसि उहो प्यारे छॾीसोसि न अॼु न त अॻु में रड़ कराए त हलो हलूं साईं दादा महिरबानी असगर आहे साईं महिरबानी गुलाम अहमद साईं महिरबानी अल्लाह साईं ख़ुशि रहे मोहम्मद खान शाहरुख खान बि आहे ऐं महिरबानी काफ़ी सारा दोस्त भाइर भेनरूं अमड़ियूं बिलाल ज़ईब आहे साईं घोट हा सांगड़ खां साईं क़यामुद्दीन जो फर्ज़ंद आहे नओं घोट अथव इहो हा दावत हींअर कई ते जेको कोन फटा उन जाम पे फाटा हा उन ॾींहुं अल्लाह ख़ुशि रखे रब्बुल आलमीन ऐं हाणे बाबा तव्हांजो कपिल आहे आपका कपिल बना हुआ है बेहतरीन आपस में जो है बीवी और शोहर आपस में ऐसे बन जाता जैसे दोस्त होते हैं हाँ बिल्कुल अल्लाह आपके नसीब अच्छे करे और रमजान शरीफ के इस बाबरकत महीने के सदके परवरदिगार आलम हर जो इंसान मोहब्बत करने वाला है हाँ वो आबाद रहे रियाज़ शर साहब जो रियाज़ शर कराची का तव्हां भाइरनि खे ॾिसां पियो ठकु सलाम अलैकुम वालेकुम सलाम वाह वाह मेहरबानी सही बिलाल भाई मेहरबानी अल्लाह आपको खुश रखे बिलाल भाई क़यामुद्दीन साहब को सलाम कहिएगा और मैं आपकी तरफ से अरशद मामू को सलाम कह देता हूँ वालेकुम सलाम न सही वालेकुम सलाम इते ही असीं विरासत करे था छॾियूं हां बिल्कुल नवाज़ भाजो तो मता समझो तो को सुठो है वेठो है अच्छा हां गुलाम मुस्तफा मंगरे जो तो असीं वयूं था असां गॾु साईं दाद गॾु अच्छा हां साईं दाद वसाण साहब जदो ठक सलाम अलैकुम भा मंदूर सजो खैर ॾाढा साईं जो खैर समूरी ॾिसंदड़ संगत भाइर भेनरूं अमड़नि जो खैर साईं दाद वसाण साईं वालेकुम सलाम साईं कुर्बान ताजा अल्लाह से ताकि आबाद रखे अवेश भाई दो खबर भला अपना बाहर हो भाभी के साथ हो या बाहर कहीं बैठे हुए हो ये यही पूछना चाहता है और कह रहा है तभी तो ये दावतों के शेड्यूल तय कराए है अली जान बिरोई दावत है उलगा माशाल्लाह साईं माशाल्लाह अच्छा तव्हां ॻाल्हि बि कई साईं पंहिंजो अवेश भाई जी इकरार पवण खां अथव हाँ ला अथव हूअ नथा ॻाल्हायो न हाणे अॻु वठंदा तव्हांजो इकरार अथव भलो भलो वकील जबरदस्त साईं हक़ सच ते ॻाल्हाइण वारो वकील बिल्कुल एडवोकेट बैरिस्टर ऐं चवंदो इकरार जहिड़ा माण्हू भला साईं अल्लाह साईं सभिनी खे करे न साईं अल्लाह साईं ख़ुशि रखे सो इकरार यार कचहरी कई सुबह ऐं मुंहिंजे भाइचनि खे प्यार उर्स तरफ़ां मूं तरफ़ां बिल्कुल ऐं नवाज़ बाबा जानी नंढड़नि खे प्यार हाणे मामा नवाज़ साईं तव्हांजो ईअं मुंहिंजो प्यारो दोस्त आहे फ़कीर मोहम्मद बख़्श खे साईं सलाम चइजो ऐं तबियत पुछजोसि अल्लाह साईं हयाती ॾे न हा इकरार साहब चए थो वाह वाह अकेले अकेले चाहियूं ऐं ॻाल्हियूं साईं दाद किटली बि मोकिली आहे कोप बि मोकिलियो अथव साईं दाद वसाण साहब सां गॾु महिरबानी अल्लाह पाक तव्हांजो विख विख ते जेको सजदो क़बूल फरमाए हा साईं तव्हां हिकिड़ो कयो त 1000 काउंट थी हा जेके मंदर में वञण वारा दोस्तनि जेके घटि वॼा ऐं सुजूद था थियनि पंहिंजे मालिक जे सभ खां मालिक एक
अल्लाह साईं हर जगह ते हर दिल में वसे थो साईं सभिनी खे रब करीम आबाद रखे क़यामुद्दीन बि अथव चए तो वालेकुम सलाम मैं भी बैठा हूँ वालेकुम सलाम मेहरबानी मेहरबानी क़यामुद्दीन साईं और मैं भी सलाम दे देता हूँ अपना अरशद भाई को हाँ साईं बिल्कुल आपका साला भी है और अरशद भाई रिश्तेदार भी है आई लव यू ऐं साईं पंहिंजो लिखियो आहे गुलाम मोहम्मद लिखियो आहे लव यू मोहम्मद उर्स लव यू ओवरऑल मेहरबानी मेहरबानी साईं वाह थी वेली मेहरबानी साईं दादा किटली मोकिली इकरार साईं किटली मोकिलियो न त असीं एॾे हलाईंदासीं हाँ साईं बिल्कुल हा बिल्कुल ठली किटली न रोज़े खां पोइ वरी चांहि जो ढुक हुजे हाँ साईं बिल्कुल हकीकत सोड़ो हेॾे करे वेंदो जे तो मता चांहि वरी बि पी वठे चई वठे साईं पर हाणे वधीक कोन छो त वरी हींअर हेॾियूं शयूं मथां वरी ॿ दफ़ा मानियूं साईं पर मानियूं वरी साईं असां वॾनि माण्हुनि वांगुरु थोरी थोरी खाधी थोरी थोरी खाधी साईं हाणे वधीक वरी घर न खाईंदा न न हाणे कोन वण बि कोन हाणे हाणे वरी जेॾी महिल रोज़ो सहरी कयूं न महिल वरी हा सहरी टाइम। हिकिड़ी टगड़ी हुजे उफराटो पकल हा। घटि मखिल घटि हुजे ऐं उन सां गॾु चांहि हुजे पोइ सराहट करे वरी उफराटो खाइजे हा हाँ साईं ईअं पाणी घणो जजो एतिरो न पीजां वरी घटि घटि हा, घटि पाणी थोरो पाणी त- घटि पाणी घटि पियो हा न अॼु ऐं भई शहरी में ॿारनि शहरी खां वरी ईअं कयो न जेके ॿार रखनि पिया न रोज़ाने हींअर दही धौरो उहो ऐं पोइ लाज़मी केलो उहो केला लाज़मी जेके न हा उहे मिक्स करे उन्हनि खे ॾियो त जीअं जिस्म जो पाणी बि सवलो थींदो पाणी ऐं विटामिन बि सवली थींदी विटामिन सणबो थींदो जिस्म हिते त शौक़ में थी नंढड़ा रोज़ाने खे खणियो अचनि हाँ साईं खणंदा असांजा उथूं कोन 4 बजे अचो को वार मां झले को हितां खां हीअं हाँ साईं बा हुन मां सो इहो महिरबानी कयो दही ऐं केला इहे ज़रूरी आहे नंढड़नि लाइ त हुनजी विटामिन पूरी राम लोहाना चए थो नमस्कार ऐं तव्हांजी मोहबत भरी कचहरीअ सां मज़ो पई मेहरबानी साईं मेहरबानी महिरबानी साईं कोई बि ऐं शाह नवाज़ साहब अथव हाँ साईं शाह नवाज़ चए थो असीं बि जुड़िया पिया आहियूं तव्हांजी मोहबत जी कचहरी मेहरबानी मेहरबानी इकरार साहब चए थो त अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे सेहत ॾे हमेशह मुस्कुराईंदा रहो आमीन 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 सदके वञा आमीन हाणे अहिड़ा माण्हू पुत ॾे त सही चऊं था न सही दिलनि में वेठल आहिनि सांढियल आहिनि दिलनि में बाबा साईं बिल्कुल शाह नवाज़ साहब इकरार पंवर साहब लख लहणो अलाह साईं ख़ुशि रखे मुंहिंजे नंढड़नि भाइचनि खे मुंहिंजी भाभी खे अमड़ी खे ऐं वालिद साहब खे तव्हां सभई आबाद जो साईं ॻोठ वारा पाड़े वारा इकरार साहब ऐं मिट माइट अज़ीज़ सदाईं आबाद जो रोशन सोलंगी चए थो अस्सलाम वालेकुम साथ सलामत वालेकुम सलाम वालेकुम सलाम हा साईं वालेकुम सलाम ऐं मुज़फ़र बि अथव हाजी मुश्ताक जो नंढड़ो माशाल्लाह ओ हो सदके वञा बेटा ऐं चाचा साईं खे सलाम चइजो बल्कि चाचा तव्हांजो ऐं तव्हांखे बि सलाम थो चवां बाबा जानी सलाम ऐं मुज़फ़र बाबा जानी शाहज़ेब ऐं हुन सां गॾु निसार बाबा जानी निसार साहब गॾु आहे साईं हाँ साईं हाँ। माशाल्लाह माशाल्लाह जबरदस्त शाहज़ेब निसार वसाण गॾु आहे ऐं मुस्तफ़ा आहे ऐं वरी साईं मुज़फ़र बि आहे ऐं रोशन सोलंगी बि आहे ऐं अलाह जुड़ियो बि अथव हाँ साईं हा अल्लाह जेके जोड़े त बाबा हुनखे केरु टोड़े बि नथो सही न सही न। मौला ख़ुशि रखे न नाले वांगुरु सदे आबाद जो गुलाम मुस्तफ़ा जेको मुस्तफ़ा जो गुलाम असीं हुनजा बि गुलाम असां मोहबतनि उनजा जा गुलाम बेशक हीअं साईं गुलाम मुस्तफ़ा वेठो आहे चए थो साईं यार रोज़े खां पोइ केॾी महिल अची वञे माण्हू चांहि हाँ पियो अची वञे बिल्कुल हाँ? सही ॻाल्हि आहे, अची पोइ सफ़ा तव्हां लिफ्ट जी गोदा करायो ईअं त न कयो न ये ॻाल्हि आहे अचणु खपे असल में हींअर पोख में काबू लॻो पियो आहे सुबुह जी ॻाल्हि ॾिसो हिन जो क्लाइंट आहे न त फाथ हीअ चवंदा न दवा ॿिज सभु हिन खां खणो ऐं हाणे ॾिसो कीअं साइट वठी वियो मुंहिंजे महबूब जी त उहो काबू लॻो पियो आहे सुबुह जो। ज़ीशान साईं मेहरबानी ज़ीशान सोलंगी दिलशाह का ज़ीशान सोलंगी अवेश भाई चो तो बिल्कुल फिर कबार हो लेकिन अवेश तुमने उस बात का जवाब नहीं दिया मैंने पूछा कि घर पे हो बाहर हो या हाँ वो चाय की चुस्की हमारी तरह लगाने फिर बाहर आए होटल पर अच्छा अच्छा हाँ इबाद की 2 खबर और भाई की खुश है और आमिर भाई की भी और सब की हाँ अल्लाह पाक उनको खुश रखे बड़ी मेहरबानी रोशन सोलंगी हींअर मूंखे ख़बर छा चयईं चई त हू दस्तियूं ॾिजो अवेश हा हू जेके नोट कोन हूंदा आहिनि कड़क जेके टड़क टड़क करे वॼनि हाणे त हुते त सिंध बैंक खां सवाइ त ॿिया ॾिना कोन त हिते असांजे वाक़फ़े त हुन में MCB में सोहे लॻे वरी हिकु मोकिलियूं काइम खानी खे होॾां खिपरो हा न साईं पोइ हाणे किथां असीं हथु कयूंसीं उहो असांखे ॾींदा त पोइ तव्हांखे बिल्कुलु असीं ॾींदासीं रोशन सोलंगी साहिब चए थो ऐं दिलशाह खां तव्हां महबूबनि खे ॾिसी रहियो आहे महिरबानी साईं रोशन साहब जी रोशन अलाह कंदो ख़ुशि हूंदो ऐं पंहिंजे बचड़नि सां गॾु पंहिंजे भाइरनि भेनरनि अबड़नि सां गॾु आबाद हूंदो सभिनी खे सलाम क़बूल पे शाह नवाज़ साहिब चए थो दुबई खां दुबई शारजाह खां अलाह अलाह जेके जिते वसो पिया अशोक कुमार अथव साईं अशोक कुमार ज्ञानाराम हा साईं माशा ज्ञानचंद ज्ञानाराम वाह वाह पुराणो अथव असांजो हाँ साईं हा असांजो भाइटियो अथव भाइटियो बि थिए
ऐं घर जो भाती बि थिए अशोक बाबा जानी अल्लाह ख़ुशि रखे भगवान तव्हांखे नीली छतरी वारो आबाद रखे अशोक बाबा ऐं अंजुम आफ्ताब ने ठक सलाम सर हा सिपह सालार असांजो महिरबानी होॾा शौकत भाउ जी ॻाल्हि पे कईसूं हेॾा अंजुम भाउ अची वियो जो ऐं चए थो मुस्तफ़ा चए थो हाज़िर साईं बेजाई ॾींहं जी राति जी कहिड़ी हथ अंजुम साहिब हेॾे देरो चिड़ी विझिजो साईं ॻाल्हि सची आहे हींअर सीज़न में को ट्रैक्टर वांदो पोइ न किथे कीअं ईअं न ॻाल्हि सही के तो 3 साल की आहे न मुस्तफ़ा साईं चए थो हाज़िर साईं अचिबो चाहियूं डबल ट्रिपल अल्लाह ख़ुशि रखे सभिनी खे यार सभु भला आहिनि अंजुम साहिब महिरबानी असांजी सहाफ़त जो ओहञाण असांजे भाउ सांगड़ खां मोहसिन असांजो रहमतुल्लाह मरी साहिब चए थो वालेकुम सलाम क्या हाल है रहमतुल्लाह मरी साहिब महिरबानी क़यामुद्दीन साहिब चए थो ग्रेट इकबाल महिरबानी बाबा जानी अल्लाह ख़ुशि रखे अल्लाह जुड़ियो आहे शाहनवाज़ आहे इकरार पवहर साहिब जुड़ियो पियो आहे चए थो तव्हां जूं इहे इज़त अफ़ज़ायूं लाइ थोरा वाह बिल्कुलु लहो था कयूं हा अल्लाह ख़ुशि रखे इकरार भाउ तव्हांखे तव्हांजे घर वारनि खे समूरनि खे मक़सूद नारे जो बि चए थो कॾहिं कॾहिं असांखे बि यादि कयो दिलनि में आयो साईं अंजुम साहिब चए थो असांखे बि दस्तियूं ॾियो रुगो पाण बि साईं उनजो त रोड आहे त पहिरीं अवेस भाई चयो सही सो उहे कहिड़ी कोन थो ॾे ऐं माण्हू पुछनि त को 100 सवारी वठंदा न बाबा हाणे असीं वठंदासीं 10 रुपया ॾींहं कोन था सो हाणे दोस्तनि खे चइबो हींअर किथां थींदो थिए दस्तियूं ॾींहं कोन था थियनि किथां हड़ताल पंहिंजो ज़िले डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर में या ईंदासीं तव्हां ॾे पोइ मुंहिंजे भाइचनि खे चवंदो वारो करियो किथां हथु करे ॾियो मूंखे सही पोइ दोस्तनि खे बि ॾियो वई हाज़िर सर आहे हुन ख़ातिब तव्हांजो अंजुम साहिब जो ऐं माना सम्झो हू कोन चवंदा आहिनि हीअं धाॻो ॿधबो आहे पोइ शागिर्दी अल्लाह ख़ुशि रखे इहे त न शहीद आफ्ताब जो औलाद असां उनखे सलाम था पेश कयूं सहाफ़त जी ओहञाण आहे साईं सुञाण आहे अल्लाह ख़ुशि रखे अफ़ज़ल मंगरियो साहिब चए थो माशाअल्लाह शिवालाल बि अथव हा साईं जी जी अल्लाह जी महिरबानी से भगवान जी कृपा आहे अवां कीअं आहियो ठीकु आहियो शायान हैदर सुमरो साहिब चए थो अस्सलाम वालेकुम शायान बाबा महिरबानी शायान बाबा जानी महिरबानी अवेस भाई महिरबानी अंजुम साहिब लख थोरा तव्हांजा अल्लाह से ख़ुशि रखे रब्बुल आलमीन समूरा दोस्त जेके सांगड़ प्रेस क्लब सां वाबस्ता आहिनि उन्हनि खे अंजुम साहिब समेत रब करीम आबाद रखे पर हिकिड़ी ॻाल्हि आहे असलम साहिब ईअं लिकी लिकी वियो हुयो दुबई साईं हा न उते हो न पोइ इहो अंजुम साहिब जो महिरबानी वठी न पर अंजुम साहिब गॾु वॼे हा न पर पाका ते निकितो नथो थिए केॾा सची त ॻाल्हि इहा आहे हीअ बि केॾी महिल चवंदो आहे त निकिरूं कॾहिं मुंहिंजो न हींअर इहो जेको हणी आयोसीं चकर थो ॾेई को वरी हेॾे रोडे वरी असां चयो त असां वरी साईं आऊं वरी चवंदो आहियां अब हाणे हिकिड़े ॾींहं जी मोकल आहे 2 जी कोन्हे उन ते वरी टोकींदो आहे चए थो मोकल वठो हलो ज़रूर रहमतुल्लाह मरी साहब महिरबानी मौला ख़ुशि रखे रब्बुल आलमीन करे आबाद हुजो मुंहिंजो परवरदिगार आलम करे ख़ुशि हुजो ऐं ॿियो साईं गुलाम मोहम्मद ऐं शिवा बाद नमस्कार चयो आहे गुलाम मोहम्मद चयो त हमें शायरी का शऊर कहाँ मुर्शिद हम तो फ़क़त तुम्हारे अंदाज लिखते हैं लव यू ऑल वाह साईं गुलाम मोहम्मद सदके वञा गुलाम मोहम्मद वसाण रहमतुल्लाह मरी साहिब किथे गुम आयो साईं लिफ्ट ई कान्हे न गुलाम मोहम्मद लिफ्ट कीअं कोन्हे ॿाहिरनि खे पंहिंजे बचनि खे पंहिंजे घर जे भातियुनि खे लिफ्ट कान हूंदी सिंध जा सपूत पुटो तव्हांखे सलाम हुजे मुंहिंजे अमड़ियुनि खे सलाम हुजे ऐं उर्स साईं जो बि सलाम हुजे ऐं शिवालाल तव्हां वटि बरसाति आहे या न लाहौर में तमामु घणी आहे शिवा थो चवे हीअ पोइ इहा हूंदी साईं हिते कोन्हे साईं ॿुधाईंदा साईं हिन जा गूगल सर्च कंदा अथव असांजा गूगल कॾहिं कॾहिं हिते पंहिंजो शिवा भाई कोन्हे बारिश भाई की लाहौर में तव्हां ॿुधायो पिया आहे बाक़ी मीरपुर में वरी ॿुधायो अवेस भाई त बारिश हले पई आहे न मीरपुर अवेस वटि बारिश हूंदी बारिश हुजे त पाण हींअर उते मानी पिया खाऊं अवेश जुड़ियो आहे पाण अल्लाह मानी खाराईंदो अवेश कराईंदो पाण हा नहीं अंजुम साहिब जो त दिलू आहिनि कुर्बान तव्हां त महिरबानी शहीद आफ्ताब जा सपूत पुट मां गुलाम तव्हांजी मोहबत जो शफ़क़तुनि जो अल्लाह ख़ुशि रखे से रब्बुल आलमीन करे पंहिंजे बचड़नि सां गॾु पंहिंजे घर वारनि सां गॾु पंहिंजे भाइरनि असांजे दोस्तनि हा हेॾा उन्हनि सां गॾु तव्हां आबाद हुजो पाड़े वारनि समेत साईं आबाद हुजो साईं अल्लाह ख़ुशि रखे मोकल कयूं मोकल वठो दोस्त दिलि त चवे नथी त को हिन कचहरीअ खां हेॾा होॾा थिजे
हा जोड़ छा त मिलियो मुंहिंजे भाइटनि हीअ अंजुम आफ्ताब निज़ामानी पुटनि जी शादी न उनखे टियूं था माना नाले था कयूं हा इहो शादी आहे हा उहो अंग्रेजी सो चए थो शिवा चए थो तव्हां वटि बरसाति आया न असां कोन्हे साईं लाहौर में आहे हाय हाय हाँ सही बात फायदा है आखिर करे हाँ से फायदा अली जो आवाज सुरी तो ही गाना लगा तो वेठो सॼी सॼी रात शिवा चए थो हिते बर्फ़बारी बि आहे थी रही चवे थो ॿुधाइनि पिया माना 15-17 ते ॿुधाइनि पिया बारिश जो मौसम था तो ॿुधाए पाण वटि ॿुधाए पियो अच्छा पाण वटि पवंदी हा पाण वटि पोइ ही जेके कणकूं आहिनि बाबा हे जेके वॾी पयूं आहिनि हाफ़िज़ असगर कुंडाणी हाफ़िज़ असगर कुंडाणी बाबा वालेकुम सलाम व रहमतुल्लाहि बरकात मेहरबानी हाफ़िज़ बाबा जानी अल्लाह खुश रखे रब्बुल आलमीन न दुश्मनी वाई नहीं कोने माई चाहे दुश्मनी बनाई नहीं को न दुश्मनी के साथ न मोहब्बत ये मोहब्बत ही निवड़त जे में आहे न सभिनी वो कामयाब आहे हां होदे दुश्मनी के भाग चंद भाचा अचे तो ॾाढा आयूं सजो ख़ैर सही तव्हां जो ख़ैर सॼा वाह वाह ही ॾिसो त ही दोस्तनि खे यादि करणु महिरबानी है दोस्तनि जी कुर्बान तकबर न जो मुंहिंजो दिलबर जेको आहे न उहो अखियुनि जो नूर आहे हाय हाय अंजुम साहब नंढड़नि जे ना इहो ॾियूं था साईं हा जेके असांजे भाइट जी शादी थिए उन नाले ईअं न इन ई कलाम सां मोकिलायूं था अलाह पाक करे ख़ुशि हुजो ईअं हथ मिलायो त पोइ साइम सदाइम करीम ते सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सवाबाद करे सदके